घोटकी में विलादत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे मौक़े ते इमाम बारगाह मूसा काज़िम दरगाह शहीद बादशाह रेलवे स्टेशन कादरिया फैक्ट्री खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी उस्ताद अली नवाज़ मंगी, शफ़क़त अली शाह, इमरान शेख, अरसलान अली शेख, मोहम्मद अफ़ज़ल शेख, मोहम्मद अकमल ऐं ॿियनि कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि स्टेशन रोड, मेन चौक, माथेलो रोड, पीपल चौक खां थींदे प्रेस क्लब पहुची, जिते अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त जशन आमद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा 17 रबीउल अव्वल इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे ख़ुशी जे मौक़े ते इमाम बारगाह मूसा काज़िम खां हर साल रैली कढी वई आहे। सॼा असां हैदर कर शिया ने करार हे रैली के पूरो आले इस्लाम के सबूत ॾियूं था त असां आशिक़ाने रसूल आहियूं, असां हुसैनी आहियूं। हीअ रैली कढी पूरी दुनिया के अमन जो पैगाम आहे। ये हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अंबियान जे सरदार जी हिकु आमद आहे। ॿियो विलादत बासादत 6 इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जी आहे। उन जे ख़ुशी जी निस्बत सां इहे असां रैलियूं बि कढंदा आहियूं, जशन बि मल्हाईंदा आहियूं। असां सभिनी मुसलमान भाइरनि खे इन ईद जे वॾे ॾींहुं ईद जे सभिनी मुसलमान भाइरनि खे मुबारकबाद ॾियण जे लाइ इन शहर जो गश्त कंदा आहियूं। तमामु शिया सुन्नी भाइरनि खे मुबारकबाद था ॾियूं विलादत मोहम्मद मुस्तफ़ा जी आमद ते। जीअं त इंसान जा जिस्म जा 2 बाज़ू आहिनि, हिकिड़ो बाज़ू सुन्नी आहे, हिकिड़ो शिया आहे। असां शिया सुन्नी भाइर आहियूं ऐं इन महीने में इंशाअल्लाह पूरे महीने में रबीउल अव्वल में असां साईं जी विलादत जो जशन मल्हाईंदासीं, मल्हाईंदा रहंदासीं। मूंखे अॼु 17 रबीउल अव्वल आमद मुस्तफ़ा आमद इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जूं वधि मुबारक हुजनि। असांजी हीअ रैली आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां निकिरी वेंदी आहे ऐं तमामु मुसलमाननि भाइरनि खे असां इहो चवंदा आहियूं त अचो असां गॾिजी हिकिड़ी नबी साईं जी, छो त इमाम ख़ुमैनी जो फ़रमान आहे हफ़्ता वहदत 12 रबीउल अव्वल खां 17 रबीउल अव्वल ताईं असां इहो हफ़्ता वहदत मल्हाईंदा आहियूं ऐं सभिनि मुसलमान भाइरनि खे असां इहा दावत ॾींदा आहियूं त अची गॾिजी जेको आहे नबी साईं जी रैली में शरीक थी ऐं असां सभिनि खे इहो पैगाम ॾियूं त असां सभु मुतहिद आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।